अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भली कार आया मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त खबरों। कंडियारो में शिया उलमा काउंसिल ऐं ऑल पार्टीज़ अलायंस पीपी शहीद भुट्टो पारां पेशावर मस्जिद में बम धमाके खां पोइ दरबेलो स्टाफ खां रैली कढी स्टार चौक आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर असद जाफ़री जी ख़बर मूजिब शिया उलमा काउंसिल जे वाजिद अब्बासी असगरिया ऑर्गेनाइज़ेशन जे असद जाफ़री, मौलाना सैयद जाफ़र हुसैन नकवी, मौलाना मोहम्मद अस्करी, मौलाना सईगुम अब्बास, ऑल पार्टीज़ अलायंस जे ज़फर खोसू, अनवर सोलंकी, एसटीपी जी ज़ुल्फ़िकार मल्हा, अंजुमन दुआ ज़हरा जे सजाद अब्बासी, ज़ुल्करनैन समूह ऐं ॿियनि चयो त पेशावर मस्जिद में नमाज़ पढ़ंदड़नि मथां फायरिंग बाद धमाको करे बेगुनाह माण्हुनि खे शहीद कयो वियो आहे। हुननि वफ़ाक़ी हुकूमत, चीफ जस्टिस ऐं चीफ ऑफ आर्मी ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़ई में मुलवस दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे सरेआम फांसी ते लटकायो वञे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।